नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सुल्तानपुर में ख़बर ॾींदा हलूं त गुज़िरियल रात खां ॿेले लॻ बाहि ते हिन वक्त ज़ाब्तो न अची सघियो। ॿेले खे लॻल बाहि ते ज़ाब्तो आणण लाइ पाक आर्मी जा दस्ता, ॿेले खाते जो अमलो ऐं फायर ब्रिगेड जो अमलो रात खां बाहि विछाइण में मसरूफ़ है। तेज़ी सां समूरे ॿेले तरफ़ फैलजंदड़ बाहि ते ज़ाब्तो न अचण सबबि ॿेले भरिसां क़ाइम ॻोठनि आरब खैरो जा रवासी ख़ौफ़ में वतलनि। ॿेले खाते इंतज़ामिया बाहि लॻण जो सबबि मालूम कंदे ॿुधायो त असांखे शक आहे त ॿेले में माल चारींदड़ धनारन ॿेले मां माखी लाथी है या सिगरेट पी उछलायो है, जंहिं जे करे ॿेले खे बाहि लगी है। वधीक बाहि ते ज़ाब्तो आणण बाद जांच कई वेंदी। जॾहिं त ज़रीन वटां मालूम थियो ॿेले खाते जा अमलदार ॿेले में कयल करप्शन लिकाइण लाइ हर 2 या 3 सालनि खां पोइ हथरादू बाहि लॻाईंदा आहिनि, जंहिं सबबि लखें रुपए जे कीमती वण ऐं काठ जो नुक़सान सां गॾु ॿेले जी फितरी सूंह उजड़ी वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।